दिल्ली शहर हिंदुस्तान में आहे। उनके कई गैर मुस्लिम चयो त असांजूं जेके गिरजाऊं आहिनि, इबादत गाहूं आहिनि, 100 साल गुज़री वियो आहे त ओड़ियूं ठीक ठाक बीठियूं आहिनि। तव्हांजूं मस्जिदियूं सदाई पेटी कंधे जी फिरे थी, कॾहिं दरी बगल आहे, कॾहिं दर, कॾहिं काथे मस्जिद में ॾार आहे, बार बार तामीर थियनि थियूं। सबब छा आहे? हज़रत शाह साहब रहमतुल्लाह अलैहि उन पादरीअ खे चयो जेका तव्हांजी मज़बूत में मज़बूत इबादत खानो आहे, मड़ी आहे, माखे उन में वठी हलो। हज़रत साईं रहमतुल्लाह अलैहि उते विया, अंदर दाखिल थी करे कुरान पाक जी हिकड़ी आयत तिलावत कयूं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन खशियतिल्लाह। उन मड़ीअ में काफ़ी डारियूं पइदियूं। हज़रत शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो, ए पादरी तव्हांजी इबादत खाने हिकड़ी आयत जी झिम सही न सगी, दब सही न सगी। असांजूं मस्जिदियूं, असांजा मदारिस, असांजा घर, मुसलमाननि जूं दिलियूं कुरान पाक जी 6666 आयतूं ये पढ़न थियूं, ॿुधन थियूं। अल्लाह पाक उन्हनि में अहिड़ी कुवत रखी आहे तो मुझा मुसलमान भाइरो कुरान पाक जी अज़मत वारो आहे। अल्लाह साईं जबलन ते ज़मीनन ते हर शइ ते पेश कई, समूरन इनकार कयो, वाशफकना इन खां डिजी विया, वहमल इंसान इंसान खयो। हाणे पोइ इन सां ॾींहुं निभाइणो आहे। असां इन दुनिया में कुरान पाक जे मथां अमल कंदासीं, पढ़ंदासीं, इंशाअल्लाह ताला कुरान पाक तव्हां असां सां क़ब्र में आख़िरत में साथ ॾींदो। काफ़ी वीचारा मरीज़ आहिनि, उन्हनि जी दुआ जे लाइ चयो आहे, ऐं के बे औलाद आहिनि, उन्हनि जे लाइ बि दुआ करो, अल्लाह साईं नेक साले औलाद अता फरमाए। हज़रत साईं अब्दुल समद साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो त औलाद जे दुआ जे लाइ 3 जुमला चइजनि। हिकु तरफ़ औलाद जे साले हुजे ऐं हयाती वारी थे, औलाद थे ज़ाया थी वने, औलाद थे नाफरमान थे, औलाद थे वफ़ात करे वने, तो इहो अञा डबल सदमो आहे। तंहिंजे करे अल्लाह वारनि जा कौल क़ीमती हूंदा आहिनि, सोन जे पाणी जे लिखण जहिड़ा हूंदा आहिनि। हर हिकु इंसान पंहिंजे औलाद जे लाइ पहिरीं शइ इहा आहे त औलाद जे लाइ अल्लाह पाक हमेशह दुआ घुरंदो रहे। साले औलाद भी, हयाती वारी भी, फरमा बरदार भी औलाद हुजे। अल्लाह पाक घुरण ते ख़ुश थींदो आहे, ॾियण ते राज़ी थींदो आहे। दुआ अल्लाह से तव्हां असां खां राज़ी थिए, जेके आया उन्हनि खां बि राज़ी थिए, जेके न थिया अल्लाह से उन्हनि खे बि तौफ़ीक़ ॾे पंहिंजे घर में अचण जी। दुरूद शरीफ़ पढ़ो।